सुध समाउ वारे वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त जेको ईस्ट इंडिया कंपनी भारत सां कयो उहो ई नून लीग पाकिस्तान सां कयो। शरीफ ख़ानदान पैसा चोरी करे ॿाहिरि मुंतक़िल कया। अदलिया खे दरख़्वास्त आहे त शहबाज शरीफ ख़िलाफ़ केस रोज़ानो जी बुनियाद ते ॿुधा वञनि। इस्लामाबाद में वफ़ाक़ी काबीना जे इजलास खां पोइ न्यूज़ ब्रीफिंग ॾींदे फवाद चौधरी चयो त समुंड पार पाकिस्ताननि बाबति अहसन इक़बाल जे बयान ते हैरान आहियां। समुंड पार पाकिस्ताननि खे सियासी निज़ाम जो हिसो तस्वुर कयूं था। हुन चयो त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जल्द खां जल्द इलेक्शन में इस्तेमालु थियणु शुरू थी वेंदी। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सां गॾु समुंड पार पाकिस्ताननि लाइ वोटिंग खे यकीनी बणायो वेंदो। हुन चयो त नवाज़ शरीफ ॿाहिरि वेही अयाशी करे रहियो आहे। जेको ईस्ट इंडिया कंपनी भारत सां कयो उहो ई नून लीग पाकिस्तान सां कयो। मॉडर्न ईस्ट इंडिया कंपनी मुल्क खे लुटियो आहे। फवाद चौधरी चयो त अदालतुनि जो एतिराम आहे पर जहिड़ी तरह नवाज़ शरीफ बग़ैर गारंटी जे ॿाहिरि वियो उन ते ॾुख आहे। हुन चयो त हितां इलाज करे ॿाहिरि विया उते वेही पोलो मैच ॾिसी रहिया आहिनि। इन ते छा चइजे। हुन चयो त अरबे रुपया वफ़ा खां सूबे ॾे वञनि था। सिंध जी अवाम जो पैसो आख़िर केॾांहुं पियो वञे। सिंध जा पैसा किथे ख़र्च थी रहिया आहिनि। असां रोज़ ॾिसूं था त कराची जूं हालतूं ख़राब थी रहियूं आहिनि।